नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हा त दुनिया में जेके बि धर्म आहिनि हा उन्हनि जा हर हिकु धर्म जा पंहिंजा पंहिंजा ग्रंथ आहिनि, हा हा पर कंहिं बि ग्रंथ जे अॻियां हा श्रीमत कोन लिखियलु हूंदो आहे, पर गीता जे अॻियां श्रीमद भागवत गीता लिखियलु हूंदो आहे। हा ईअं छो? हा छो जी गीता ही हिकु शास्त्र आहे जंहिंमें जेके परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा ॻाई अथई, मतिलबु सुनाई अथई। जीअं जॾहिं हिन दुनिया में देवी देवता धर्म जी स्थापना थी न, तॾहिं परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा असांखे ज्ञान ॾिनई। हुन ज्ञान में छा हुयो? परमात्मा पाण खे मत पियो ॾे। कहिड़ी मत पियो ॾे? श्रेष्ठ मत, जंहिंसां पंहिंजा संकल्प, पंहिंजी जेकी बुद्धि हुजे, जेका पंहिंजा कर्म हुजनि, उहे श्रेष्ठ अर्थात ऊंचा थियनि। त हिन करे श्रेष्ठ मत, श्रेष्ठ चइबो आहे, श्रेष्ठ ठहिण जे लाइ श्रीमत ॾिनई असांखे। कंहिं द्वारा? ब्रह्मा। मतलब श्रेष्ठ मत, श्रेष्ठ ठहिण जे लाइ मत। अच्छा। श्री खे चइबो आहे श्रेष्ठ। अच्छा। हा, त श्रेष्ठ अर्थात ऊंची, मत अर्थात समझ। ऊंचो कंहिंमें ठहिणो? पंहिंजी सोच में ऊंचो, पंहिंजे कर्म में ऊंचो। मनुष्य अॼुकल्ह सोचता आहिनि ऊंचो मतिलबु ज्यादा पैसो कमाए। असां ऊंचो था वञणु चाहियूं। ऊंचो वञण जे कारण पंहिंजी सभु कर्म, सोच सभु किरी पईंदी अथनि, मतिलबु वयल थी वेंदी अथनि। चईंदा न हिनजी सोच त हिकदमि वयल, मतिलबु बेकार थी वई आहे। धन संपत्ति सां ऊंचो आहे, लेकिन परमात्मा हाणे असांखे, परमात्मा बाप चईंदा आहिनि कि हिन धर्म जी स्थापना जे लाइ मां तव्हांखे श्रेष्ठ मत ॾिनी हुई, जेके श्रीमत चइबो आहे। हिन करे गीता जे शास्त्र में लिखल आहे श्रीमद भगवत गीता, अर्थात भगवान अची करे असांखे जेकी मत ॾिनई श्रेष्ठ ठहिण लाइ, उहो हिन गीता शास्त्र में लिखल आहे। ऐं उहो प्रैक्टिकल में परमात्मा कॾहिं ॿुधाई हुई? संगम, अर्थात कलयुग जे अंत, सतयुग जे आदि में अची करे ब्रह्मा तन द्वारा असांखे इहा मत ॾिनी हुई, जंहिंसां नई दुनिया, नए धर्म जी स्थापना थी। भई सभु धर्मनि जे शास्त्र आहे न, त इहे आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र कहिड़ो आहे? ऐं तव्हां ईअं बि चई सघंदा आहियो कि गीता कहिड़े धर्म जो शास्त्र आहे? त ज़रूर कोई त धर्म जी स्थापना थी हुई, तॾहिं त गीता माण्हू पढ़ंदा आहिनि। ऐं सभु धर्मनि जे शास्त्र में त धर्म जे बारे में लिखल हूंदो आहे, लेकिन सभु धर्मनि जे शास्त्र में श्रीमत न लिखल आहे। छो जी? हिकु भगवान ई अची करे इहो पाण खे ज्ञान ॾिनो हुई। बाक़ी धर्म शास्त्र त हुननि जे धर्म स्थापक ॾिना हुई, है न? लेकिन परम पिता परमात्मा, जेके माण्हू भगवान जे रूप में, जेका सभु धर्म वारा जेके यादि कंदा आहिनि, उन अची करे कहिड़ो धर्म स्थापन कई? उनखे माण्हू छो एॾो यादि कंदा आहिनि? सभु धर्म वारा छो यादि कंदा आहिनि? छो जी परमात्मा ई अची करे असांजे लाइ सुख शांति जो धर्म स्थापन कई। ऐं गीता शास्त्र प्रैक्टिकल में ब्रह्मा द्वारा ॿुधाई। ॾिसो, गीता शास्त्र सभु धर्म वारा पढ़ंदा आहिनि, लेकिन उनखे मञंदा छो न आहिनि? छो जी हुन में कृष्ण जो नाम लिखल आहे। लेकिन कृष्ण, तव्हां कॾहिं गीता पढ़ंदव त हुन में लिखल आहे कि मां अशरीरी आहियां, मां अजन्मो आहियां। तव्हां देह ऐं देह जे संबंधनि खे बुद्धि सां न यादि करो, पंहिंजे पाण खे अशरीरी सम्झो। त कृष्ण खे पंहिंजी देह आहे, कृष्ण त जनम मरण में आयो हुयो। त कृष्ण जे 84वें तन में अची करे परमात्मा ई अची करे इहो शास्त्र जो ज्ञान पाण खे ॿुधायो हुई, जंहिंसां सभु धर्मनि जी सदगति थी हुई ऐं हिकु धर्म जी स्थापना थी हुई। कहिड़ी? आदि सनातन देवी देवता धर्म। ठीकु आहे? जी दीदी। हाँ, थैंक यू।